बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग। ऐं सुबुह जो सलाम अवां सभिनीनि ॾिसंदड़नि खे क़बूल पवे। सुबुह मेहरान जी स्क्रीन ऐं हीउ मंच अवां जो पंहिंजो अॼु जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहं जो अवां सभिनीनि खे खोड़ सारी मुबारकूं ॾियणु चाहियां थी ऐं दुरूदो पाक आकाए काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सदक़े में ही जहान ख़लकियो वियो ऐं जंहिंजे सदक़े में असांखे हू जहान पिणु नसीबु थींदो। नाज़रीन, अॼु जो ॾींहुं जॾहिं बि जुमे जे ॾींहं खे मां सोचींदी आहियां त उहो ॾींहुं इलाही ख़ूबसूरत यकीननि पाण सभिनीनि खे लॻंदो आहे, छो त जुमे जे ॾींहं जूं जेके तयारियूं आहिनि नंढपिण खां पाण पंहिंजे घरनि में थोरियूं मुख़्तलिफ़ ॾिठियूं आहिनि। आम ॾींहं जे मुक़ाबले में सुबुह जो जॾहिं पाण उथंदा आहियूं त माना हिकिड़ी ख़ासि तयारी घरनि में ज़रूरु थींदी आहे। तव्हां किचन में वञो, रंधिणनि ॾे तव्हां पंहिंजनि घरनि में वञो ऐं तव्हां घर में कमकार तमामु ॾिसंदव त थोरी चेंजिंग हूंदी आहे। माना सफ़ाई हिकु त जुमे जे ॾींहं ते कई वेंदी आहे ऐं ख़ासि तौर ते कोशिशि कई वेंदी आहे त कुंडनि में जेके ॼारा वग़ैरह जमा थी विया हुजनि उन्हनि खे बि थोरा घणा त असां वीकली जेको आहे न ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहं ते सफ़ाई जो अहतमामु सुठो हूंदो आहे। या रंधिणे जी ॻाल्हि कयूं त ख़ासि तौर ते घणनि घरनि में जेको आहे न उहा बिरयानी ठाही वेंदी आहे, पुलाउ तयारु कयो वेंदो आहे ऐं कपिड़ा लटा हर को जेको आहे साफ़ु सुथरा घर में कढाईंदो आहे या राति खां ई उहे प्रेस थी वेंदा आहिनि या ॾींहं जो प्रेस थींदा आहिनि। ऐं मर्द हज़रात जेको आहे सो उहे मस्जिदुनि जी तरफ़ रुख़ कंदा आहिनि। पंहिंजो हाफ डे पूरो करण खां पोइ मस्जिदुनि जी तरफ़ उन्हनि जो रुख़ हूंदो आहे ऐं मस्जिदुनि में पिणु हिकिड़ो अलॻि एहतमाम जुमे जे ॾींहं ते ज़रूरु हुजे थो। ऐं ॿारनि जी लर्निंग जेका आहे न उहा ॾाढी सुठी थींदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू स्कूल वञनि था ऐं वरी घरनि जी तरबियत ऐं उन खां पोइ त घर में जेको ॿारु ऑब्ज़र्व करे थो ऐं पंहिंजे रिलीजियस हवाले सां जेकॾहिं उन ॿार जी तरबियत कई वञे थी त पोइ इहे सभु शयूं उनजी ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो ज़रूरु बणिजंदियूं आहिनि। उनजी तरबियत जो हिसे में इहे सभु शयूं ज़रूरु शामिलु हूंदियूं आहिनि। उमेद करियां थी त अॼु जो ॾींहुं अवां जो ॾाढो सुठो गुज़रंदो। अॼु 16 जनवरी आहे ऐं 17 जनवरी पाण सभिनीनि जे अॻियां नोटिफिकेशन अची चुको आहे त आम मोकल आहे। आम मोकल छो आहे? शब महराज जी राति ऐं हज़ारनि सालनि खां अफ़ज़ल राति जंहिंखे मञियो वेंदो आहे ऐं अलाह जे कुर्ब जो ख़ज़ानो जेकॾहिं चयो वञे थो त हासिलु करिणो आहे त हुन राति दिलि सां इबादत कजे। ऐं इबादत करण जो तरीक़ो ॾाढो ख़ूबसूरत आहे, सवलो आहे। पंहिंजो पाण खे जेको आहे साफ़ु सुथिरो बणाए, पाक बणाए, सादा साफ़ कपिड़ा पाए, छो त असां वटि असांजे मज़हब में का क़ैद न आहे ऐं असां जेको आहे सो सिंप्लिसिटी खे असांखे शुरूअ खां ॿुधायो वियो आहे त उन शइ खे फॉलो करिणो आहे। सो राति ॾाढी ख़ूबसूरत ऐं यकीनन अव्हां जूं बि तयारियूं शब महराज जे हवाले सां तमामु सुठियूं हूंदियूं, तमामु ख़ूबसूरत हूंदियूं। नंढनि ॿारनि खे नवां कपिड़ा उन राति पाराया वेंदा आहिनि। घरनि खे सुठो हिकिड़ो एहतमाम घरनि जो हुजे थो त यकीन सां चई सघां थी त अव्हां जूं तयारियूं तमामु घणियूं सुठियूं हूंदियूं। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। ऐं टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंगर ऐं टिकटॉकर बि शामिलु हूंदा। सिंध जी नंबर 1 चांहि, टपाल मेज़बान, सिंध जी शान टपाल मेज़बान। सुबुह जो प्रोग्राम जॾहिं मां शुरू कंदी आहियां, प्रोग्राम कंडक्ट कंदी आहियां त शुरूआति जॾहिं थींदी आहे त हिकिड़ो कप चांहि जो ज़रूरु असांजे हिते टेबल जे अॻियां मौजूदु हुजे थो ऐं जेके आयल मुअज़्ज़िज़ महिमान हूंदा आहिनि उन्हनि जे अॻियां चांहि ज़रूरु असां रखंदा आहियूं। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त सिंधी माण्हुनि जी रवायत आहे त जेको हूंदो आहे उहो हाज़िर हूंदो आहे, पर अव्हां चांहि पंहिंजे महिमाननि जे अॻियां न रखो त इहो माना का शइ ईअं लॻंदो आहे खुटियलु ज़रूरु आहे। सो टपाल मेज़बान हिकिड़ो सुठो ऑप्शन अव्हां सभिनीनि जे लाइ ज़रूरु आहे।
अॼु जी जॾहिं ॻाल्हि करियां थी त प्रोग्राम त यकीनन कोशिशि मुंहिंजी पूरी रहंदी त ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम खे कंडक्ट करे सघां, पर थोरो तव्हां सां मां राति जो बि ज़िक्र कंदी हलां थी त असांजी मेहरान टेलीविज़न जी जेका टीम आहे उहा हमेशह उन्हनि खे हिकिड़ो हर साल इन्विटेशन ईंदो आहे शहबाज़ दुरानी एवॉर्ड जेको आहे उहो स्टेप्स तरफ़ां टैलेंट तरफ़ खां मेहरान टेलीविज़न जी टीम जा मेंबर्स जेके आहिनि उहे उन्हनि खे सजेस्ट कया वेंदा आहिनि त हिननि असांजे मेंबर्स खे तव्हां एवॉर्ड जे लाइ नॉमिनेट कयो। सो असांजी मेहरान टेलीविज़न जी टीम जा जेके साथी हुया उन्हनि में आउं बि मौजूदु हुयमि ऐं अकील कुरैशी साहिबु पाण जेको आहे सो ॾाढे सुठे अंदाज़ में हिन तक़रीब खे कराईंदा आहिनि, हर साल कराईंदा आहिनि। 2025 में बि ॾाढी सुठी हीअ एवॉर्ड तक़रीब थी गुज़री ऐं हिन साल बि राति जो काल्ह 7 बजे जो टाइम हुयो ऐं ग़ालिबन 8 साढे 8 9 ताईं वञी तक़रीब शुरू थी ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में तक़रीब खे शुरू कयो वियो ऐं ख़ूबसूरत कलाम ऐं उन खां पोइ जेको आहे सो अवॉर्ड्स जो सिलसिलो शुरू कयो वियो ऐं पहिरियां जेको नॉमिनीज़ हुया उहे मेहरान टेलीविज़न जा साथी हुया ऐं हुननि में मां अव्हां सां शेयर कंदी हलंदसि त मूंखे बि अवॉर्ड ॾिनो वियो ऐं यकीनन एप्रिसिएशन जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त उहा वाहिद हिकिड़ी शइ हूंदी आहे जेका ज़रूरी हूंदी आहे नंढपण खां, छो त ॿार खे बि तव्हां जॾहिं एप्रिशिएट कंदा आहियो ऐं उनखे साराहींदा आहियो त उहो अञा वधीक सुठे तरीक़े सां सभु कमु करे रहियो हूंदो आहे। उहो घर में बि सुठे तरीक़े सां तमामु हुन जा ॿार जूं एक्टिविटीज़ सुठियूं हुजनि थियूं, स्कूल जी ॻाल्हि कजे थी त उते जॾहिं हुनखे एप्रिशिएट कयो वेंदो आहे त उहो अञा वधीक दिलि सां चाह सां पढ़ंदो आहे ऐं मेहरान टेलीविज़न जी टीम जा जेतिरा बि मेंबर्स हुया जिन खे बि अवॉर्ड मिलियो उनजो क्रेडिट जेको आहे उहो असांजे डायरेक्टर साहिबु मुर्तज़ा मजबूर साहिबु जिन ॾे वञे थो, छाकाणि जो पाण जेको आहे सो वेही करे लिस्ट ठाहींदा आहिनि ऐं ख़ालिद साहिब जी बि ज़रूरु ॻाल्हि कंदसि। ख़ालिद जागीरानी साहिबु अकील कुरैशी साहिब सां गॾु टीम में मौजूदु हुया ऐं उन्हनि जूं महिनतूं माशाल्लाह उन्हनि जो जेको कमु हुयो उन ॾिसण जे लाइ मिलियो, ॾाढो सुठो उन्हनि जो ज़बरदस्त कमु ऐं तमामु सुठो लॻो, तमामु ख़ुशी थी। ज़िक्र मूं चाहियो पिए त एवॉर्ड शो जो बि अव्हां सां कंदा हलूं। कल्ह बि असां जेको प्रोग्राम कंडक्ट कयो अकील कुरैशी साहिबु पाण असांजे प्रोग्राम में मौजूदु हुया ऐं शहबाज़ दुरानी साहिब जे हवाले सां उन्हनि ॻाल्हि ॿोल कई त कीअं ही एवॉर्ड जो सिलसिलो असां शुरू कयोसीं ऐं 13हों साल आहे जो असां हीअ एवॉर्ड तक़रीब करियूं पिया। उन्हनि जी ज़िंदगी ते, उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी ते, तबियतनि कीअं हुया, उन्हनि खुली करे ॻाल्हि ॿोल कई, दिलि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं कल्ह जो प्रोग्राम कंडक्ट कंदे बि ॾाढो सुठो लॻो। उनखां अलावा जेकॾहिं मां मेहरान टेलीविज़न जे टीम मेंबर्स जी ॻाल्हि कयां त ज़रूरु मां ज़िक्र करणु चाहींदमि एसम नदीम साहिब जिन जो उन्हनि जो ज़िक्र इन जे लाइ करियां पई त तमामु प्रोग्राम्स जेके बि एंटरटेनमेंट साइड अव्हां ताईं पहुचंदा आहिनि उन में स्पोर्ट्स जे हवाले सां बि प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे ऐं जॾहिं बि स्पोर्ट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त क्रिकेट जेको आहे सो हाईलाइटेड माना ईअं सैर फ़हिरिस्त असांखे क्रिकेट नज़र ईंदी आहे। नौजवाननि में हिकिड़ो जोश बि हूंदो आहे, जज़्बो बि नज़र ईंदो आहे क्रिकेट जे हवाले सां ऐं हमेशह जेको आहे सो तमामु गेम्स पंहिंजी जॻह ते, पर क्रिकेट खे ॾिसंदा आहियूं त क्रिकेट जो हिकिड़ो जेको आहे न उहो पाण ईअं चई सघूं था त नौजवाननि में हिकिड़ो क्रेज़ ज़रूरु ॾिठो वियो आहे। एसम नदीम साहिबु हमेशह अप टू डेट रहंदा आहिनि क्रिकेट जे हवाले सां, सुठी ॼाण रखंदा आहिनि। सो अव्हां ताईं डिफरेंट प्रोग्राम्स जेके बि असां एंटरटेनमेंट साइड जा अव्हां ताईं पहुचायूं था त मुख़्तलिफ़ जेके हिसा हूंदा आहिनि प्रोग्राम जा उते एसम नदीम साहिब खे यकीनन अव्हां ॾिसंदा हूंदव ऐं पाण जेको आहे सो स्पोर्ट्स डिपार्टमेंट सां उन्हनि जी वाबस्तगी बि आहे ऐं हिकिड़ा सुठा उस्ताद बि आहिनि, पर मेहरान टेलीविज़न जो हिकिड़ो सुठो पार्ट आहिनि, असांजो हिसो आहिनि। हमेशह पाण जेको आहे सो स्टैंड बाय हूंदा आहिनि, माना जॾहिं बि उन्हनि खे चयो वञे त तव्हांखे सुभाणे अचिणो आहे, परीहं अचिणो आहे, इंविटेशन उन्हनि खे जॾहिं मिलंदो आहे त लबैक चई करे उहे हाज़िर हूंदा आहिनि। पोइ उहा सुबुह मेहरान जो ही अंगण हुजे, ही मंच हुजे या स्पोर्ट्स जे हवाले सां ख़ासि को प्रोग्राम हुजे, उन्हनि जी ज़बरदस्त ॻाल्हि मूंखे इहा लॻंदी आहे त नंढे खां नंढी जेका ॻाल्हि हूंदी आहे उनखे बि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण करण जो जेको उन्हनि जो अंदाज़ हूंदो आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ॻाल्हाइण जो सुठो ॾांव हूंदो आहे, जंहिं वटि का स्क्रिप्ट मौजूदु न हूंदी आहे, जिन वटि पर्टिकुलर के सुवाल कोन मौजूदु हूंदा आहिनि, पर उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त ॻाल्हि खे कीअं अॻियां वधाइणो आहे, उन्हनि खे अंदाज़ उहो उन्हनि जो ख़ूबसूरत हुजे थो ऐं नो डाउट इहा हिकिड़ी जेको आहे न कुदरती हिकिड़ी सलाहियत बि हूंदी आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे
पंहिंजी फील्ड में ॾाढे सुठे अंदाज़ में कमु करे रहिया हूंदा आहिनि बट पब्लिक डीलिंग में उन्हनि खे जेको आहे न घणे भाङे प्रॉब्लम थींदो आहे या कैमरास ऐं पब्लिक अॻियां ॻाल्हाइण में उन्हनि खे जेको आहे न हेज़िटेशन थींदी आहे। अच्छा, कार्टून्स जी ज़रूरु ॻाल्हि कंदमि। मेहरान टेलीविज़न जा कार्टून्स हमेशह इलाही मशहूरु रहिया आहिनि। डिफरेंट चैनल्स असांजा सिंधी मीडिया जा सभिनी जो पंहिंजो कमु, पर मेहरान टेलीविज़न जा जेके कार्टून्स आहिनि ऐं जेको बि ॿरंदड़ इशू हूंदो आहे न असां वटि सिंध जो ख़ासि तौर ते सिंध जो जॾहिं केस जेको आहे सो उहो रखियो वेंदो आहे त पोइ मेहरान टेलीविज़न पंहिंजे कार्टून्स जे थ्रू उन मज़ाहिया अंदाज़ में उन्हनि तमामु शयुनि खे जेको आहे सो अॻियां ताईं उन केस खे पहुचाईंदी आहे। ऐं मेहरान टेलीविज़न जो इहो हिकिड़ो बहितरीनु साइट ज़रूरु रहियो आहे। ऐं उन में जेको आहे सो वॉइस ओवर करे कॾहिं मुर्तज़ा मजबूर साहिब जो बि हूंदो आहे, डिफरेंट टीम मेंबर्स हूंदा आहिनि। सो राहिल साहिबु सुठो कमु कंदा आहिनि ऐं सैयद राहिल शाह पाण कार्टून्स ठाहींदा आहिनि ऐं तमामु सुठा एनिमेटर आहिनि। सो उन्हनि खे बि काल्ह अवॉर्ड सां नवाज़ियो वियो। ऐं मूं जीअं त पहिरीं बि ॻाल्हि कई त एप्रिसिएशन ज़रूरी हूंदी आहे। अव्हां ज़िंदगी जे कंहिं बि स्टेप ते हुजो, कहिड़ो बि स्टेज हुजे ज़िंदगी जो, घर भाती बि जॾहिं अव्हांजो नालो फ़ख़ुर सां वठंदा आहिनि, जॾहिं अव्हांजो ज़िक्र कंदा आहिनि, अव्हांजी महिनत खे, अव्हांजी ख़िदमतुनि खे, अव्हांजी सचाई खे साराहींदा आहिनि त अञा जेको आहे न इंसानु सुहिणे अंदाज़ में चाहींदो आहे त कमु कयूं। या इवन पंहिंजे रिश्तनि में बि जेकॾहिं अव्हांजी सचाई खे, अव्हांजी डेडिकेशन खे साराहियो वेंदो आहे त इंसानु चाहींदो आहे त अञा सुठे तरीक़े सां असां पंहिंजा रिश्ता सम्झायूं। यस, सर खुर्रम शेख खे आउं बिल्कुलु कोन विसारींदमि। खुर्रम शेख साहब खे बि अवॉर्ड लिस्ट में पाण शामिलु हुया काल्ह जॾहिं ते हुननि अवॉर्ड रिसीव कयो। ऐं हुननि जो कमु जेको हुजे थो या जंहिं अंदाज़ में पाण वेहंदा आहिनि स्टूडियो में, ऑब्ज़र्व कंदा आहिनि, या डिफरेंट जेके असांजा प्रोमोज़ ठहंदा आहिनि या मार्केटिंग साइड जा जेके बि असां वटि नंढा वॾा प्रोजेक्ट्स अचनि था, उन्हनि सभिनीनि शयुनि खे पाण लीड कंदा आहिनि। सो खुर्रम साहब ही इज़ अ वेल डिज़र्विंग पर्सन। उन्हनि खे बि काल्ह जे ॾींहं ते अवॉर्ड मिलियो, यकीननि सुठो लॻो। उन खां अलावा असांजा रिपोर्टर बि उते मौजूदु हुया। अब्दुल रसूल चांडियो साहब, उन्हनि जी रिपोर्टिंग जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं ॾाढा सुठा रिपोर्टर आहिनि। मेहरान टेलीविज़न जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा आहिनि। सो उन्हनि खे बि काल्ह अवॉर्ड मिलियो। उन खां अलावा गीत ख़ुशी जा प्रोग्राम अव्हां ताईं इन स्क्रीन जे थ्रू पहुचायो वेंदो आहे। सुमेरा नाज़ उहो प्रोग्राम कंदी आहे ऐं मां वरी बि चवंदसि त क्रेडिट गोज़ टू मुर्तज़ा मजबूर साहब, छो त पाण जेको आहे सो हर शइ खे ऑब्ज़र्व बि कंदा आहिनि, पर यकीननि सभिनीनि शयुनि खे सही अंदाज़ में तरतीब ॾियण में बि संदन जेको आहे सो बहितरीनु किरदारु हूंदो आहे। उहो सुबुह मेहरान हुजे ऐं उहो शब मेहरान प्रोग्राम हुजे, सुबुह खां वठी राति ताईं जी ॻाल्हि कयूं, गीत ख़ुशी जा प्रोग्राम हुजे, कार्टून्स हुजनि या डिफरेंट जेके बि प्रोग्राम्स अव्हां ताईं पहुचाया वञनि था, त प्रोग्राम डायरेक्टर आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जो इहो कमु आहे ऐं पंहिंजो कमु ॾाढे सुठे अंदाज़ में कंदा आहिनि। काल्ह जॾहिं ते आउं वेठी हुअसि त अॻियां को पर्सन मौजूदु हुयो ऐं पोयां मुर्तज़ा साहिब खे ॾिसी चयईं त तव्हांजो अवॉर्ड आहे, त हुननि चयो त हीअ जेका सॼी लाइन वेठी आहे हिननि खे अवॉर्ड मिले पियो, ही मुंहिंजा अवॉर्ड्स आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी त तव्हां जेको आहे सो पंहिंजे टीम मेंबर्स खे ऑन करियो था। ऐं हिकु टीम जॾहिं गॾु किथे बि वेंदी आहे त यकीननि उहो इंजॉय बि कंदी आहे ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में उहो वक़्तु बि गुज़रंदो आहे। सो काल्ह जे ॾींहं ते असां जी जेका पूरी टीम उते मौजूदु हुई, जेतिरो बि वक़्तु असांखे मिलियो, असां ॾाढे सुठे अंदाज़ में अवॉर्ड शो खे इंजॉय बि कयो ऐं थोरी घणी कचहरी बि हले पई। सो यस, व्यूअर्स प्रोग्राम खे अॻियां कंटिन्यू कयूं था। जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जे हवाले सां ई ऐं प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाइण जी भरपूर कोशिशि कंदसि। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमाल शो में तव्हांजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि, सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जुमे जो ॾींहुं ऐं जुमे जो ॾींहुं यकीननि हिकु ख़ूबसूरत ॾींहुं, हर ॾींहुं ख़ूबसूरत हूंदो आहे, पर जुमे जे ॾींहं जी जेके तयारियूं हूंदियूं आहिनि
मूंखे अलॻि हूंदियूं आहिनि ऐं वरी अलॻि सां असांखे इबादत जो टाइम बि माना ख़ासि मिलंदो आहे, कढंदो हर इंसानु चाहींदो आहे त कढूं बि, त उन हवाले सां जुमे जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत हुजे थो। ऐं जुमे जे ॾींहं ते तलक़ीन कई वई आहे त तव्हां पंहिंजे ज़िक्र में दुरूद खे शामिलु रखो। सो दुरूद पाक जॾहिं बि पाण पढ़ंदा आहियूं त यकीनन उहा दुरूद हिकिड़ी वाहिद इबादत आहे जेका अर्श ताईं पहुचंदी आहे। सो यकीनन सिजु उभरण खां वठी सिजु लहण ताईं जेको दुरूद जो विर्द हूंदो आहे उहो तमामु जुमे जे ॾींहं ते ख़ूबसूरत हुजे थो। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान शो में तव्हां पंहिंजा पसंदीदा सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि ॾिसी सघो था। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। अॼु 16 जनवरी आहे ऐं सुभाणे 17 जनवरी ऐं मां अनाउंस करे चुकसि त सुभाणे आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे। सो सुभाणे जे ॾींहं ते आम मोकल आहे, हूअं बि सैटरडे आहे ऐं सैटरडे ते घणे भाङे केतिरा ई इदारा हूंदा आहिनि जिन खे मोकल हुजे थी, पर जिन जी जॉब हुजे थी त उन्हनि खे बि हिकु ॾींहुं आम मोकल जो ऐलान थियो आहे त तव्हांखे हिकु ॾींहुं ज़रूरु मिलियो आहे त तव्हां जेको आहे थोरो रेस्ट कयो ऐं वरी पोइ यकीनन संडे ऐं वरी अगेन पंहिंजा कमकार माण्हू करे थो। नाज़रीन, हिन वक़्तु प्रोग्राम में असांखे फ़ोन कॉल ते कनेक्टेड असां सां आहिनि मुफ़्ती अतीकुर रहमान साहब। उन्हनि खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम मुफ़्ती साहब, तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मुफ़्ती अतीकुर रहमान साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि ऐं नंढा सवाल ऐं जेके नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे बि इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में पाण सम्झाईंदा आहिनि। मुफ़्ती साहब खे प्रोग्राम में वेलकम चऊं था ऐं संदन हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जी मुफ़्ती साहब, अॼु जुमे जो ॾींहुं आहे। पहिरियों त जुमे जे ॾींहं जो अव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं मां ॾियणु चाहींदमि। जी मुफ़्ती साहब, अॼु 16 जनवरी ऐं 17 ते आम मोकल ऐं मोकल ॾिनी वई आहे शब महराज जे हवाले सां। सो शब महराज जेका यकीनन अल्लाह जे कुर्ब खे हासिल करण जो हिकु वॾो ख़ज़ानो ज़रूरु आहे। मां चाहींदसि त हिन हवाले सां तव्हां ॻाल्हि ॿोल करियो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व जुबैहि व बारिक वसल्लम अलैहि। तमाम तारीफ़ अल्लाह तबारक व तआला जे लाइ आहिनि जंहिं तव्हांखे मूंखे तौफ़ीक़ बख़्शी जो असीं हिन प्यारे जेका ईंदड़ शब आहे हिन जे बारे में गुफ़्तगू करे रहिया आहियूं। जी हा। ऐं बेशुमार लातादाद दुरूद व सलाम ख़ातिमुल मुरसलीन सय्यदुल मुरसलीन इमामुल मुरसलीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इनके अल्लाह तबारक व तआला मेराज जहिड़ो अज़ीम मौजूद अता फरमायो। मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो मौजूदो आहे। अहिड़ो मौजूदो अल्लाह तबारक व तआला ॿिए कंहिं नबीअ खे न अता कयो आहे। हूअं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके अल्लाह तबारक व तआला मौजिज़ात अता फरमाया आहिनि ऐं जेके कमालात अता फरमाया आहिनि, जेके औसाफ़ अता फरमाया आहिनि, उन्हनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को सानी कोन्हे। मेराज मुस्तफ़ा तारीख़ इंसानियत जो हिकु अहिड़ो अज़ीम वाक़ियो आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़, तौसीफ़, कमालात, जमालात ऐं उन सां गॾु नोए इंसानियत जे लाइ इन मौजिज़े में खोड़ सारियूं हिदायतूं बि आहिनि। इन मौजिज़े खे अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में बयान फरमायो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। इन मौजिज़े के अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में सूरह इसरा में बयान फरमायो आहे मेराज जे सफ़र खे त पाक आहे उहा ज़ात जेका रात जे थोरे हिस्से में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं ऐं पोइ मस्जिद अक़सा खां ला मका ताईं सिदरतुल मुंतहा ऐं उन खां मथे ताईं
बेशक सैर करायो ऐं सफ़र करायो। बेशक 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 क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इन वाक़े खे बयानु फरमायो त सभ खां पहिरियां पंहिंजी तारीफ़ बयानु कयई त सुबहानल्लज़ी, पाक आयो आज़ाद। मुफ़स्सिरीन इकराम फरमाइनि था त इहो सुबहान जो लफ़्ज़ इन ॻाल्हि ते दलालत करे थो त जेकॾहिं कंहिं इंसान जे दिमाग़ में इहा ॻाल्हि अचे त एॾो वॾो सफ़र एतिरी थोरे वक़्त में ऐं लम्हात में इहो कीअं थी सघे थो जॾहिं उहो अल्लाह तबारक व तआला जी पाकी खे बयानु कंदो, चवंदो अल्लाह पाक आहे, सुबहान आहे, त पोइ उन तरफ़ जॾहिं उनजो ज़हन मुंतक़िल थींदो त पोइ उन दिमाग़ में ॻाल्हि अची वेंदी। यकीनन जेको सफ़र करण वारो आहे उहो अल्लाह तबारक व तआला आहे ऐं उहो अल्लाह तबारक व तआला जेको चाहे करे सघे। इंसान सम्झे न सम्झे, मुफ़स्सिरीन इकराम, मुहद्दिसीन इकराम, उलमा इकराम बयानु फरमाइनि था त इहो जेको मेराज जो सफ़र आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता थियो, उन जी वजह ऐं हिकमत बयानु फरमाइनि था त जंहिं साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा अबू तालिब वफ़ात करे विया ऐं उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जे हवाले सां ऐं मुशावरत जे हवाले सां खोड़ सारी मदद कई हुई ऐं उन खां कुझु अरसे खां पोइ वरी जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ौजा मोहतरमा हुई सैयदा ख़दीजा कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा, उन्हनि जो विसाल थियो ऐं उन्हनि बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर तरह सां मदद कई ऐं उहे आथत ॾिनियूं रहियूं ऐं हर मामले में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बाह ॾिनियूं हुयूं। त जॾहिं उन्हनि जो विसाल थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमज़दा थी। अबू तालिब उन्हनि जो विसाल थियो, पोइ सैयदा ख़दीजा कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो विसाल थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जा विया दीन जी तबलीग करण जे लाइ, पर उन सफ़र दौरान बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, रंजिशूं ॾिनियूं वयूं ऐं ज़ुल्म सितम कया विया ऐं हूअं बि अचे थो रिवायतनि जे अंदरि त सभ खां वधीक जेके तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं आहिनि उहे अल्लाह जे नबी खे ॾिनियूं हुयूं। अॼु असीं थोरी असांखे तकलीफ़ मिले थी त असांजा मथे ते हथ अची था वञनि, पर अंबिया अलैहिस्सलाम खां वधीक त क़रीब अल्लाह जे ॿिया के माना न आहिनि, सभ खां वधीक क़रीब अल्लाह जा नबी रसूल आहिनि, पर उन्हनि ते बि आज़माइशूं आयूं, तकलीफ़ूं आयूं, सभिनि खां वधीक आयूं। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहे सदमा, इहे तकलीफ़ूं पहुतियूं ऐं पोइ ताइफ में विया, उते बि तकलीफ़ूं पहुतियूं, त पोइ मुहद्दिसीन इकराम लिखनि था त अल्लाह तबारक व तआला इहो मौजूज़ो अता करे ऐं पंहिंजो दीदार कराए ऐं सैरो सफ़र कराए अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके रंजीदा हुआ उन्हनि जे रंज जी तकलीफ़ ऐं उनखे दूर कयो। त ईअं चई सघूं था त जेको ही मौजूज़ो अता थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आथत ॾियण जे लाइ ऐं जेका उन्हनि जे दिलि जे अंदरि तकलीफ़ ऐं रंजिश हुई उन तकलीफ़ ऐं रंजिश खे दूर करण जे लाइ ऐं उहो जेको माहौल उन वक़्तु पैदा थी वियो हो त उन्हनि जे ख़ात्मे जे लाइ अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्श ते घुरायो ऐं पंहिंजो दीदार नसीब फरमायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा जी जी मुफ्ती साहब, आम माण्हू खे हिन मां जेको आहे न कीअं लेसन हिकिड़ो हासिल करणु घुरिजे? असांखे हिन वाक़े में खोड़ सारियूं पंहिंजे लाइ तालीमात मिलनि थियूं। पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि त इहा त जेके अंबिया अलैहिस्सलाम जा फ़ज़ाइल आहिनि, जेके उन्हनि ते अल्लाह तबारक व तआला महिरबानियूं फरमायूं आहिनि ऐं उन्हनि खे कमालात ॾिना आहिनि, त पहिरीं त उन तरफ़ नज़र वञे थी। जी हा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको ही मौजूदु अता फरमायो त इन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कमालात अता कया ऐं इहो इंसाननि जे लाइ सबक़ आहे सभिनि जे लाइ त जेके अल्लाह जा नबी हूंदा आहिनि उहे आम इंसाननि वांगुरु न आहिनि। उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला वॾो उरूज ॾिनो हूंदो आहे, ॾिनो हूंदो आहे, मर्तब ॾिनो हूंदो आहे ऐं उन मर्तबे ऐं उरूज खे हर मुस्लमान खे सम्झणु घुरिजे ऐं ताज़ीम तकरीम अंबिया अलैहिस्सलाम जी
त सभ खां वधीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करणु घुरिजे। जी बेशक। ऐं हिन वाक़िए में हिकिड़ो उलमा इकराम नुक़्तो बयानु फरमाइनि था जी जी त सिदरतुल मुंतहा सुभान अल्लाह उहो हिकिड़ो बॉर्डर आहे ऐं उहा हिकिड़ी जॻह आहे त उन जॻह ते जेका मथे मखलूक आहे त उहा जेका मखलूक आहे उहा हेठि कान थी अची सघे ऐं जेका हेठि फर्श ते रहण वारी मखलूक आहे उहा उन पासे नथी वञी सघे। त आलिम दीन फरमाइनि था, उलमा सगोर फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला उहो मक़ाम अता फरमायो त उहे फर्श तां अर्श ताईं विया ऐं सिदरतुल मुंतहा खे पार कयाऊं ऐं जॾहिं सिदरत मुंतहा ते पहुता त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, जेकॾहिं आऊं हाणे थोरो बि हिन सिदरत मुंतहा खां अॻियां वेंदुसि त मुंहिंजा पर सड़ी राख थी वेंदा। बिल्कुलु। पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सिदरत मुंतहा जे बॉर्डर खे पाण अबूर कयाऊं ऐं मथे विया। त आलिम फरमाइनि था इन जो मतिलबु इहो आहे त रूए ज़मीन ते जेका मखलूक आहे, अल्लाह तबारक व तआला जेका मखलूक पैदा फरमाई आहे त उन मखलूक में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो कमालात वारो इंसान कोन आहे। छो उहे क़वानीन, उहे क़ाइदा जेके सिदरत मुंतहा खां हेठि रहण वारनि जे लाइ आहिनि, अल्लाह तबारक व तआला उहे क़वानीन ऐं क़ाइदा पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर्बान करे छॾिया। ऐं जॾहिं उहे मथे विया सिदरत मुंतहा खां मथे, त सिदरत मुंतहा खां मथे जेका मखलूक आहे उन्हनि जे लाइ क़ाइदो कानून आहे त उहा हेठि नथी अची सघे। ऐं पर जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे विया सिदरत मुंतहा खां पोइ लामा ताईं ऐं वरी वापसि आया त आलिम सगोरा फरमाइनि था त इन जो मतिलबु इहो आहे, जॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त फर्श खां जॾहिं सिदरत मुंतहा खां मथे विया त मालूम थियो त हिन फर्श खां हेठि, हिन सिदरत मुंतहा खां हेठि का बि मखलूक हुज़ूर खे सानी न आहे। जॾहिं मथे विया ऐं मथे खां वापसि आया इहो मालूम थियो त इन सिदरत मुंतहा खां मथे जेका मखलूक आहे उन में बि हुज़ूर जो सानी कोन आहे। एॾा वॾा फज़ाइल, एॾा वॾा कमालात हिन राति में। ऐं उन खां अलावा अल्लाह तबारक व तआला हिन राति में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सैर कराया, जन्नत ऐं दोज़खनि जा सैर कराया, उन में बि तालीमात आहिनि। बेशक। अच्छा जी मुफ्ती साहब, असां ही उहो टॉपिक आहे जिन ते अव्हां जेतिरो ॻाल्हायो या जेतिरियूं तालीमात आहिनि उन्हनि ते जेकॾहिं थोरी नज़रसानी कजे थी त यकीनन घणो कुझु सिखण जे लाइ मिले थो। ऐं उहा जेका रिपीटेशन थींदी आहे उहा यकीनन ॾाढी ख़ूबसूरत पिणु हुजे थी। पर प्रोग्राम में वक़्त जी मुनासिबत सां मां चाहींदसि त तव्हां मैसेज ॾियो ऐं अॼु जे ॾींहं ते ख़ासि इबादत, यकीनन इंसानु जेको आहे सो चाहींदो आहे त असीं जेको आहे सो इबादत में वक़्तु गुज़ारियूं, त ख़ासि इबादत का जेका तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो। पहिरीं त इन राति जे हवाले सां इहो मैसेज आहे त हिन राति में जेके नबी करीम सल्लम खे जो ॾेखारियो वियो या न ॾेखारी वई त उन में हिकिड़ी शइ आऊं अर्ज़ु कयां त उते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु माण्हुनि खे ॾिठो जेके उनजा वॾा नाखून हुआ, नुंहं हुया ऐं उहे पंहिंजे सीने खे ऐं चेहरे खे उन नाखून सां खुरड़े रहिया हुआ। त हर नबी करीम सल्लम जिब्रील अलैहिस्सलाम खां पुछो त ही केरु माण्हू आहिनि? त जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ु कई, उहे इहे इंसान आहिनि जेके दुनिया जे अंदरि गोश्त खाईंदा हुआ, इन ग़ीबत कंदा हुआ ऐं माण्हुनि खे तकलीफ़ ॾींदा हुआ। त हिन राति जो इहो मैसेज आहे त अल्लाह तबारक व तआला हुज़ूर खे इहे ॾेखारियो त जेके मुस्लमान माण्हुनि जी ग़ीबत कनि था ऐं माण्हुनि खे तकलीफ़ ॾियनि था उन्हनि सां इहो हशर थिए थो। त इहो असांखे कंहिंजी ग़ीबत, कंहिंखे तकलीफ़ ॾियणु घुरिजे। ऐं नंबर 2, हिन राति जी इबादत जे हवाले सां त क़ुर मजीद जी तिलावत करणु घुरिजे कसरत सां ऐं मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में शबीरनि जा इतमाम थींदा आहिनि ऐं नवाफ़िल पढ़िया वेंदा आहिनि। ऐं सजदो जेको आहे जीअं नफ़ाक़ में जेको कबो आहे, इंसानु कंदो आहे, मुस्लमान कंदो आहे, उहो अल्लाह तबारक व तआला जे वॾो क़रीब हूंदो आहे। जेतिरो थी सघे नवाफ़िल था कजनि। ऐं जेका आयत पढ़ी सूरे इसरा जी सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही, इहा कसरत सां पढ़णु घुरिजे, इन सां गॾु दुरूद शरीफ़ पढ़णु घुरिजे। ऐं मख़लूक ख़ुदा आहे उन्हनि खे ख़ैर ख़ैरात करणु, पंहिंजे मिटनि माइटनि खे तहाइफ़ मोकिलणु, इहा बि हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी मुआशरत सुठी आहे, पर उन सां गॾु दीन बि इहो चाहे थो
त हिक ॿिए सां मिलण ऐं हिक ॿिए खे कुझु तोहफ़ो खाधे जे तौर ते कुझु मिठे जे तौर ते पेश करण इहा असांजी सिंध जी रिवायत बि आहे ऐं माण्हुनि में मुआशरत बि आहे ऐं उन सां गॾु अलाह ऐं अलाह जे रसूल खे राज़ी करण जो ज़रियो आहे। इन राति में इहे जेकॾहिं इतमाम कजनि त अलाह तबारक व तआला ज़रूरु क़बूल फरमाईंदो ऐं अलाह तबारक व तआला जेके मुस्लमान राति जे लाइ इतमाम करे रहिया आहिनि इबादतुनि जो, अलाह ताला सभिनी जी इबादत खे क़बूल फरमाए। आमीन आमीन इलाही आमीन। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तमामु सुठो लॻो असांखे प्रोग्राम में शामिल करे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान शो में तव्हां पंहिंजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि ॾिसी सघो था। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान ॾिसंदा रहिजो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीयर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जुमे जो प्रोग्राम हुजे ऐं नातिया कलाम न ॿुधूं ईअं थी नथो सघे। प्रोग्राम में असांजा मुअज़्ज़िज़ महिमान शामिल आहिनि, उन्हनि जो तारीफ़ आउं साण करायां थी, पर पहिरियों ज़िक्र कंदी हलां त प्रोग्राम में साथ नाज़रीन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। ऐं प्रोग्राम खे अॻियां वधाईंदासीं ऐं शबे महराज, उहा राति जेका हज़ार रातुनि खां अफ़ज़ल ॼाणाई वञे थी ऐं उहा राति जंहिं राति इंसानु इबादत करे थो त पंहिंजे रब जे क़रीब थिए थो, ऐं उहा राति जंहिं राति तव्हां इबादत करियो था यानी तव्हां वटि उहे ख़ज़ाना मौजूदु आहिनि जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजे रब जो कुर्ब हासिलु कयो। जिसका साया नहीं उसका सानी नहीं, उनका एक मौजज़ा आज की रात है। महराजुन नबी जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नाले मिठो मैसर साहिबु, ग़ुलाम नबी मैसर साहिबु जंहिंजा फ़र्ज़ंद ऐं समूरी सिंध में पूरे पाकिस्तान में ऐं जिथे जिथे बि असांजा दीन सां चाह रखण वारा मौजूदु आहिनि, मोहबत करण वारा मौजूदु आहिनि, उते संदन खे ॼातो ई सुञातो वञे थो। तव्हांखे भली कार चऊं था प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम, जुमे जो मुबारक हुजे जी। शबे महराज जी राति ऐं ख़ूबसूरत राति कीअं ज़िक्र कंदव? सुभान अल्लाह, तमामु सुहिणी राति आहे ऐं हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो वॾो एज़ाज़ बख़्शियो। सुभान अल्लाह। हा, जो माना न कंहिंखे अॻ में अहिड़ो एज़ाज़ बख़्शियो वियो, न वरी रहंदी दुनिया ताईं कंहिंखे बख़्शियो वेंदो। यकीनन इहा असां उम्मतनि जी हिकिड़ी वॾी ख़ुशनसीबी आहे जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे मेराज बि माणायो, पंहिंजो दीदार बि खेनि करायुनि ऐं गॾोगॾु वरी तोहफ़ो बि अता कयनि, जेको असां मोमिननि जे रूह जी राहत निमाज़ आहे, जेको असांखे कनेक्ट करे थो अल्लाह तबारक व तआला सां। माना पंज भेरा असां बारगाह इलाही में पंहिंजो पाण खे पाक साफ़ करे ऐं उन जे हुज़ूर में बीही करे ऐं संदसि इबादत बि कयूं था ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजा रुकियल कम बि रब पाक खां आसान करायूं था ऐं पंहिंजे गुनाहनि जे मथां जेको आहे सो पिशेमान थी करे रोई करे ऐं ख़ासि खां बख़्शिश बि घुरूं था। इहो हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे जेको हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह तबारक व तआला अता कयो ऐं साईं करीम खणी आया। ऐं निमाज़ूं त 5 वक़्त आहिनि पर सवाबु 50 वक़्त जो आहे। सुभान अल्लाह, इहा बि हिकिड़ी वॾी साईं करीमनि जो हिकिड़ो मौजज़ो आहे जो पाण तमामु थोरे वक़्त में अल्लाह तबारक व तआला जीअं त जंहिंजे करे दुनिया तख़लीक़ थी, जॾहिं उहे दुनिया मां विया त दुनिया रुकिजी वई। सही, बेशक सही था चओ, दुनिया रुकिजी वई, वक़्तु रुकिजी वियो। अहिड़ा जेके आहिनि से ईअं चऊं त इहे मौजज़ा असांखे नज़र आया आहिनि 5 जॻहियुनि ते। हज़रत बिलाल हबशी जॾहिं आज़ान न ॾिनी आहे तॾहिं बि वक़्तु रुकिजो आहे। बीबी ग़ालिबन बीबी फातिमा जनाब जिन जॾहिं तिलावत कनि थियूं ऐं रओ सिरकी वञे थो तॾहिं बि वक़्तु रुकिजो आहे। ऐं महराज जो जेको मौक़ो आहे उते बि वक़्तु रुकिजो आहे। ऐं जॾहिं हुज़ूर साईं वापसि आया आहिनि त उन्हनि जो जेको घर जो दरवाज़े जो कड़ो आहे उहो बि लुॾे पियो ऐं पाणी वुज़ू जो जेको साईं करीमनि वुज़ू फरमायो
त उहो इन जो इहो आहे त जॾहिं दुनिया जंहिंजे करे तकलीफ़ थी उहो ई दुनिया में न रहियो त बसि पोइ अर्शे अज़ीम ते हलियो वियो त दुनिया ई जो चरखो ई बंदि थी वियो। 18 साल गुज़री विया। जी बिल्कुलु बिल्कुलु। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला ख़ुदि बयान थो करे, बेशक बेशक क़ुरान पाक फरमाए थो इहा ॻाल्हि। ईअं ई आहे। सुभान अच्छा अल्लाह। अच्छा, नाले में ठमई सर साहब, मेराज जो ही उहो मौजज़ो आहे जिते जॾहिं बि तव्हां सोचो, जॾहिं बि तव्हां उनखे रिपीट कयो, जॾहिं बि तव्हां ॿुधो था त उते असांखे जेको इंसान ज़ात लाइ तालीमात मौजूदु आहे। तव्हां छा था सम्झो त आम माण्हू जे लाइ छा दर्स आहे हिते? आम माण्हू लाइ इहो दर्स आहे त साईं करीमनि जो जेको मेराज आहे, हूअं त हर जेको उभरंदड़ सिज आहे उहो असांजे लाइ सबक़ु आहे। हा, जेकॾहिं असां गौर फ़िक्र कयूं, बिल्कुलु ईअं। ऐं अल्लाह तबारक व तआला बि जेके गौर फ़िक्र कनि था न, उन्हनि खे रब करीम मुखातिब थी करे हर शइ ॻाल्हि ॿुधाई। जेके गौर फ़िक्र कनि था, जेके गौर ऐं फ़िक्र खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि सां रब ताईं साईं मुखातिब उन्हनि सां न थियो आहे। क़ुरान पाक में बि तव्हां जिन जिन आयतुनि में ॾिसंदव त अल्लाह तबारक व तआला इहो फरमाए थो त जेके गौर कनि था, जेके फ़िक्र कनि था हिन क़ुरान पाक जे आयतुनि जे मथां, त हाणे हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका सॼी जेका उसवा हसना आहे उहो माना क़ुरान पाक आहे। क़ुरान पाक में एतिरा अल्लाह तबारक व तआला ॻुझ, जेके बि काइनात जा ॻुझ जेके बि आहिनि उहे सभु क़ुरान पाक में मौजूदु आहिनि। ऐं क़ुरान पाक खे हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे क़ुरान पाक कंहिं पढ़ायो, क़ुरान पाक खे अल्लाह तबारक व तआला ख़ुदि पढ़ायो आहे। साईं करीमनि जो इहो ई वॾो शान मर्तबो आहे त क़ुरान पाक जा जेके बि मफ़हूम आहिनि, जेके बि उन जो जेके राज़ आहिनि, ॿियो टियों उन्हनि सभिनी जी ॼाण असांजे प्यारे पाक पैगम्बर खे आहे। बेशक बेशक। त असां इन्हनि इहे जेके साईं करीमनि जो जेको मेराज आहे न, उन जी हक़ीक़त खे महसूसु करे ऐं असां पंहिंजे ज़िंदगियुनि खे सुधारियूं। छाजे करे जो साईं करीम मेराज ते विया त अल्लाह तबारक व तआला खेनि जन्नतुल फिरदौस जो सैर बि करायो ऐं माना दोज़ख जो बि माना मंदरु साईं जन खे ॾसियुनि त माना हीअ त उते साईं करीमनि फरमायो त हीअ जेके गुनाहगार आहिनि उन्हनि सां मूं हे हालात उते ॾिठा ऐं जेके जन्नत में माण्हू हुया उन्हनि जा मूं हे हालात ॾिठा। त असां जेके कलमे गो वॾा असां ख़ुशनसीब आहियूं, अल्लाह तबारक व तआला असांखे हुज़ूर पैगम्बर जो असांखे उम्मती बणायो, असांखे पाक साफ़ शयूं नसीब कयूं खाइण पीअण जे लाइ। तव्हां ॾिसो त हिनमहिल त सोशल मीडिया आहे, हर हिकु माण्हू ॾिसो त किथे माण्हू ॾेॾर था खाइनि, किथे नांग था खाइनि, किथे कहिड़ी शइ था खाइनि, पर इहे करीम रब जा असांजे मथां करोड़ा अहसान आहिनि, अलाह जा अहसान आहिनि जो असांखे रब साईं पाक साफ़ शयूं जेके आहिनि उहे असांखे नसीब कयूं। असांखे सिखणु खपे। मेराज जो जेको हिकिड़ो माना मौजज़ो आहे साईं करीमनि जो, उन जो बयानु ॿुधी करे ऐं ॿुधिजे त कहिड़ा कहिड़ा गुनाह जेके आहिनि उहे उन्हनि जी कहिड़ी कहिड़ी सज़ा आहे, त उन्हनि खां बचणु घुरिजे। ऐं जेके आहिनि त कोशिशि करे माण्हू नेकी करण जी कोशिशि करे। हा, नेकी त उहो ई भली आहे, इंसान जी जेको उहो सरमायो आहे जेको क़बर ताईं साण सां रलियो थो वञे। हा, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। बेशक बेशक, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल रखी आहे। अच्छा, शब मेराज जी राति अव्हां जी कीअं गुज़रंदी आहे? इबादत में वक़्तु गुज़रंदो आहे? बसि कोशिशि कंदा आहियूं जेतिरी अल्लाह तबारक ताला नसीब करे कोशिशि कंदा आहियूं। कुझु नवाफ़िल आहिनि उहे माण्हू पढ़ंदो आहे, तिलावत आहे क़ुरान पाक जी। अल्लाह तबारक ताला जेके माना पाक नाला आहिनि उन्हनि जूं कुझु तस्बीहूं आहिनि, माण्हू उहो पढ़े। ऐं हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़े माण्हू, छाजे करे जो इहो दुरूद वारी अहिड़ी इबादत आहे जेका रद्द थिए ई कोन। छो जो अल्लाह तबारक ताला जो हिकु त हुकुम बि आहे, ॿियो अल्लाह तबारक ताला ख़ुदि ऐं संदसि मलाइक बि इहो विर्द पढ़नि था। ऐं अल्लाह तबारक ताला असांखे बि मशवरो ॾिनो आहे तव्हां बि पाक पैगम्बर ते दुरूद ऐं सलाम माना मोकिलियो। ऐं दुरूद वाहिद इबादत आहे, तव्हांजो जेको जाइज़ कमु आहे, तव्हां दिलि सां दुरूद पाक पढ़ंदा रहो त उहो कमु आसानु थी वेंदो आहे। ऐं उहो कमु न थियण वारो कमु बि ज़रूरु थी वेंदो आहे। इंसान जो ईमान आहे, दुरूद वाहिद उहा इबादत आहे जेका उहा ताक़त रखे थी, न थियण वारा कम बि इंसान जा ज़रूरु पूरा थींदा आहिनि।
अच्छा नाले मिठा मैसर साहब जी जी ब्रेक की तरफ़ पहिरीं अॻियां जी जी वधां थी बिल्कुलु पोइ तव्हां खां नातिया कलाम इंशाल्लाह ॿुधंदासीं ताला इंशाल्लाह ताला। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो पहिरियां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हां ॾिसी सघंदव पंहिंजा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि हुन में शामिलु थींदा आहिनि ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे सिंध जी शान टपाल मेज़बान नहिड़ो ब्रेक आहे तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं पूरे हफ़्ते जा प्रोग्राम कंडक्ट करे जॾहिं जुमे जो प्रोग्राम कंडक्ट कंदा आहियूं त हीउ प्रोग्राम अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदो आहे नातिया कलाम प्रोग्राम में शामिलु कंदासीं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान अॻियां वधूं था नाले मिठो मैसर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं जी बिस्मिल्लाह जी बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तुंहिंजे ताज ऐं ॾाज मेराज मथां मुंहिंजा सुहिणा सजण मां सदको वञा कंधो कद में रखी जिब्राईल चवे उथो अरबी ढोलण मां सदको वञा तुंहिंजे ताज ऐं ॾाज मेराज मथां मुंहिंजा सुहिणा सजण मां सदको वञा आया मल्क जुलूस मची वियो आहे मुलाक़ात जो वक़्तु अची वियो आहे मुलाक़ात जो वक़्तु अची वियो आहे बस घोट मोहम्मद घोड़े चढ़ी हलो अर्श घुमण मां सदको वञा तुंहिंजे ताज ऐं ॾाज मेराज मथां मुंहिंजा सुहिणा सजण मां सदको वञा ऐ बचड़ा यतीम मड़ा मनत जा ही जोड़ा मुकैर बजन्नत जा ही जोड़ा मुकैर बजन्नत जा ही ख़ास ग़ुलामी भी ख़िदमत में आयो वागू वठण मां सदको वञा हीउ ख़ासि ग़ुलाम बि ख़िदमत में आयो वागू वठण मां सदको वञा तुंहिंजे ताज ऐं ॾाज मेराज मथां मुंहिंजा सुहिणा सजण मां सदको वञा बुधी अर्श अचण थो हर कोठरे बीठा दर्जे बदर्जे कतारूं करे बीठा दर्जे बदर्जे कतारूं करे हर फल्क ते हूरूं पेर भरे ईंदियूं चहिरो चमकण मां सदको वञा तुंहिंजे ताज ऐं ॾाज मेराज मथां मुंहिंजा सुहिणा सजण मां सदको वञा ॾींदो ॾाज निरालो तोखे तुंहिंजो रब
वरफ़ना लक ज़िक्रक जो लक़ब वरफ़ना लक ज़िक्रक जो लक़ब अल्लाह जे तरफ़ां ख़ुशि ख़बरी आयो आहियां ॾियण मां सदको वञा अल्लाह जे तरफ़ां ख़ुशि ख़बरी आयो आहियां ॾियण मां सदको वञा तुंहिंजे ताज ऐं ॾाज में राज मथां मुंहिंजा सुहिणा सजण मां सदको वञा चे ग़ुलाम नबी मुंहिंजो दीन बि तूं दुनिया में हबीब हसीन बि तूं चे ग़ुलाम नबी मुंहिंजो दीन बि तूं दुनिया में हबीब हसीन बि तूं दुनिया में हबीब हसीन बि तूं तूं जाथों हली ॼणो हारिया कंहिं ख़ुशबूअ जा मण मां सदको वञा तूं जाथों हली ॼणो हारिया कंहिं ख़ुशबूअ जा मण मां सदको वञा तुंहिंजे ताज ऐं ॾाज में राज मथां मुंहिंजा सुहिणा सजण मां सदको वञा कंधु कद में रखी जिब्रील चवे उथो अरबी ढोलण मां सदको वञा सुभान अल्लाह माशाल्लाह इंतहाई ख़ूबसूरत कलाम ऐं तव्हांजे बाबा साईं जो लिखियलु आहे कलाम माशाल्लाह तमामु सुठो ऐं कलाम मौक़े जी मुनासिबत सां तव्हां मेराज शरीफ़ जो जेको आहे सो भलारी रात आहे त जेको मेराज जो तज़किरो आहे किन किन जेका शाइरी आहे उन में बि हिकिड़ो वॾो माना मफ़हूम आहे पर शाइर जी खे अलाह तबारक व ताला जीअं त एतिरी सघ एतिरी कलम में ताक़त ॾिनी आहे जो हू इहे 5-6 मिसरनि में सॼो हिकिड़ो पस मंज़र उहो बयानु करे थो वञे जंहिंजी हूअं जेकॾहिं इन ते ॻाल्हाइजे त 2-2.5-3 कलाक इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झाइण में थी वञनि पर शाइर जो हिकिड़ो माना अलाह तबारक व ताला हुन जे कलम में हिकिड़ो कमाल रखियो आहे जो उहो 5 या 6 मिसरा लिखे थो पर उहो सॼो मफ़हूम उन में सॼो तज़किरो अची थो वञे बेशक ईअं ई आहे इहा हिकिड़ी वॾी हिकमत आहे शाइरी जी न यकीनन बिल्कुलु ईअं ई आहे बेशक ईअं ई आहे अच्छा मेराज जे हवाले सां यकीन हिकु वॾो मौजज़ो आहे जेको दुनिया में ही वाहिद मौजज़ो आहे न इन खां पहिरियां कॾहिं थियो ऐं दुनिया ख़तमु थियण ताईं न ई वरी कॾहिं थींदो अव्हांजी का नात को कलाम मेराज जे हवाले सां लिखियलु आहे मुंहिंजो बि लिखियलु आहे बिल्कुलु जी बिल्कुलु तव्हां खां उहो बि ॿुधंदासीं ऐं मां ज़रूरु पुछणु चाहींदमि कॾहिं लिखियो हो कीअं लिखियो थोरो ज़िक्र करे सघंदव हाणे जीअं माना हे मेराज जो महीनो आहे न त मुंहिंजी त वरी माना ड्यूटी आहे इहा सम्झो मां नात रोज़ हिकिड़ी लिखंदो आहियां सुभान अल्लाह हा मां टाइम कढी करे ऐं पोइ प्यारे पैगम्बर जे शान में हिकिड़ी नात जेकॾहिं मूंखे लफ़्ज़ अलाह तबारक व ताला अता कंदो आहे त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त माना मां हिकिड़ी नात माना ख़िलवत में वेही करे अकेलाइप में सोचे करे या माना का शइ माण्हू ॿुधे थो काफ़ी मुक़ररु अहिड़ा आहिनि जेके तमामु माना पुर दलील आहिनि वॾी उन्हनि जी जेका ख़िताबत में एतिरो त दम आहे जो छा ॿुधायां पोइ कॾहिं कॾहिं वरी को अहिड़ो ख़िताब ॿुधण खां मिली वेंदो आहे त पोइ मवाद उहो अची वेंदो आहे ज़हन में त पोइ वरी उनखे कोशिशि कंदो आहियां त इन खे जेकॾहिं कंहिं तिर्द ते को कलाम ठाहे करे ऐं उन में सेड़ छॾ सही अच्छा नाले वठण हिसाब सां मिली पियो हलंदो आहे सिलसिलो न माशाल्लाह तव्हां त लिखंदा रहो था तव्हां पंहिंजी वॉल ते बि शेयर कंदा आहियो ऐं असीं त पढ़ंदा बि रहूं था ऐं उहो यकीनन पढ़ण बि नसीब जॾहिं थींदो आहे त सच पुछो त ॾाढो तमामु घणो सुठो लॻंदो आहे अच्छा असां वटि नवां नात ख़्वान बि तमामु घणा आहिनि ऐं तव्हीं माशाल्लाह सीनियर आहियो सो उन्हनि जी पढ़णीअ खे कीअं ॾिसो था या कुझु सजेशन्स त पंहिंजे नवां नात ख़्वान अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो कोशिशि कनि जीअं माना ॾिसो न नात हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जो हिकु त तव्हां माना कंहिंजे शान में नात पढ़ो था जी हा
ऐं यकीनन जेके वरी उन जा ॿुधंदड़ आहिनि उहे बि जेके आहिनि से हिकिड़े जज़्बे सां ऐं मुहबत सां उन्हनि जूं दिलियूं जेके टुबटार आहिनि। त नात ख़्वान खे घुरिजे त कोशिशि करे पंहिंजे जेके सुर आहिनि सुर उन्हनि ते कोशिशि करे फोकस करे माना पंहिंजो सुर खे पको करे। छाजे करे जो नात ख़्वान सिर्फ़ु उन वटि आवाज़ आहे जंहिंसां हेॾा माना किथे किथे वञण जो मौक़ो थिए थो त हज़ारनि जे तादाद में हिकिड़ो मजमू आहे ऐं उते तव्हां माना पंहिंजे आवाज़ सां ई माना जेको आहे सो उन्हनि माण्हुनि खे पाण ॾे मुतवजो करे सघो था ऐं सुहिणे हबीब जे सुहिणे मिठड़े आवाज़ में नात पढ़ी करे ऐं पंहिंजी जेका झोली आहे उहा अक़ीदत जे गुलनि सां भरियो था। त पहिरीं त इहा शइ त पंहिंजे आवाज़ ते पहिरियों माना फोकस कजे। जेकॾहिं आवाज़ में थोरी का उणिवीह वीह आहे त जेको को उस्ताद हुजे उन खां थोरी घणी सिखिया वठे छो जो हीअ त रिदम जो कमु त आहे कोन जो माना मिसाल जी ॻाल्हि राग त आहे कोन पर हीअ बि हिकिड़ो क़िस्म आहे सुर हिन में उहे लॻनि था साॻा ई। जेकॾहिं तव्हांजो आवाज़ जी क्वालिटी सही न हूंदी त तव्हां माना जेको आहे सो हेॾे होॾे हलिया वेंदो ॿुधंदड़ आवाज़ ते पहिरियों कंट्रोल कनि ऐं उन खां पोइ तलफ़ुज़ जो बि हिकिड़ो माना वॾो आहे। त शाइरी जेका बि ख़ासि करे असांजे बाबे साईं जी मशहूरु नात ख़्वान आहिनि नातूं पढ़नि था पर तलफ़ुज़ माना किथे किथे ग़लति पढ़ी था वञनि छो जो शाइरी में ज़ेर ज़बर जो तव्हां फ़र्क़ु कंदव त माना सम्झ जेको आहे सो मिसाल तौर माना तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी मिठा खाधो थी छा छा न वठी मशहूर ज़माना नाता पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे ऐं खोड़ सारा नात ख़्वान आहिनि इंटरनेशनल लेवल जा माना उनखे इहा सम्झ में अचणु खपे त बाबा दान माना हिकिड़ो खेर दान माना घणा जॾहिं शाइर छा थो चए त तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी मिठा खाधो थी छा छा न वठी त माना कमु ग़लति थी वियो। तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी दान माना तमामु घणा खेर हिकिड़ो खेर न छाजे करे जो अलाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे सभु जेके बि खज़ाननि जा जेके वादियूं जेके समुंड आहिनि न सभु साईं करीमनि जे हवाले आहिनि ऐं उहो जिन खे अता कंदो आहे न उहे पाण विरहाईंदड़ हूंदा आहिनि। ॿियो चकर उहो माण्हू वरी उनखे पिनण जी या कंहिंखां ख़ैर वठण जी ज़रूरत न पवंदी आहे। ॿुधो न जो आतम ताई हुयो उन जा हूंदा माना 40 दरवाज़ा चवंदो त जेकॾहिं 40 दरवाज़नि खां बि को माना साहिल ईंदो न त मां उनखे मोटाईंदुसि न उनखे ॾींदुसि पर अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे पाक पैगंबर हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो ई दरवाज़ो आहे पर जेके जो उन खां जंहिंखे अता थी न उहो वरितंदो विरहाईंदो वरी ॿीहर कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत न पवंदी। तव्हां सही चयो त जेको तलफ़ुज़ आहे उहो घणी तलफ़ुज़ जो माण्हू ख़्यालु करे जे नाहे त माना अल्हम्दुलिल्लाह खोड़ वीचारा एतिरा अहिड़ा नात ख़्वान आहिनि जेके मूंखे फ़ोन कंदा आहिनि मां उनखे ॿुधाईंदो बि आहियां तिर्दूं बि ॿुधाईंदो आहियां जे टाइम हूंदो आहे त भई केॾी महिल माण्हू ऑफिस में वेठो आहे केॾी महिल ड्राइवरिंग थो करे ओॾी महिल मां कंहिंजी फ़ोन न बि खणंदो आहियां जंहिंजे लाइ मां दोस्तनि खे माज़रत थो कयां जो पूरी सिंध मां फ़ोनूं अचणु अननोन नंबरनि तां पोइ माना कॾहिं मां कंहिंजी रिसीव बि कंदो आहियां फ़ोन कॾहिं मां उनखे जेको इग्नोर बि करे छॾींदो आहियां उहो छजे इन करे जो माण्हू केॾी महिल पंहिंजे ऑफिस जे कमनि में वेठो हाणे माण्हू अॻिलो फ़ोन करण वारो त या वेठो हूंदो पंहिंजे कमरे में या मस्जिद में वेठो हूंदो या कंहिं हुजरे में वेठो हूंदो या वरी किथे कंहिं ॿाहिरि कंहिं जॻह ते वेठो हूंदो ज़ाहिर आहे हिकिड़ो हो त पंहिंजो मक़सदु सेड़ियूं वेठो आहे न त मां हीअ शइ अॻिले खां पुछां पर जेको ॿुधाइण वारो आहे उहो कहिड़ी हालत में आहे त उन ख़बर न आहे त उन करे दोस्तनि जूं काफ़ी दोस्तनि जूं फ़ोनूं ईंदियूं न फेसबुक ते मयारूं बि ॾींदा आहिनि त तव्हां थी मूंखे फ़ोन असांजी नथा खणो पर हाणे पोइ केतिरा जवाब ॾिजनि कीअं कजे उन हिसाब सां को थोरी रहनुमाई न बिल्कुलु बिल्कुलु कम जी नोयत हर कंहिंजी मुख़्तलिफ़ थिए थी कॾहिं माण्हू वक़्तु ॾेई सघे थो कॾहिं नथो रिस्पॉन्स करे सघे या त हिकिड़ी सिंपल हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि आहे। अच्छा नाले मिठा मैसर साहिबु अव्हांखे हुज़ूर जे दर ते वञण जी सादत घणा दफ़ा नसीब थी? मां हिकिड़ो भेरो वियो आहियां पंहिंजी फैमिली सां गॾु 2015 में पूरी फैमिली सां गॾु? जी 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 माशाअल्लाह मुंहिंजी वाइफ ई ॿियो हिकिड़ो नंढड़ो पुटु हुयो ऐं बाक़ी ॿिया मुंहिंजा 2 वॾा पुट हुया उन्हनि जो जेको आहे पासपोर्ट वग़ैरह बि ठाराया पर उन्हनि जा एग्ज़ाम वेट जो अची असांजी अल्हम्दुलिल्लाह वीज़ा लॻी वई पोइ उन्हनि खे हिते स्टे करायोसीं हाणे इरादो आहे इंशाअल्लाह ताला तव्हां दुआ कजो दोस्तनि खे जेके ख़ासि करे मदीने पाक में असांजा ॿाहिरि असांजा
असांजूं भेनरूं जेके मदीने पाक में मके पाक में रहनि था बिल्कुलु पंहिंजे लाइ यकीनन दुआऊं घुरंदा हूंदा हा। त असां सिंध वारनि जे लाइ बि मेहरान टीवी जे पूरे सथ जे लाइ आमीन ऐं ख़ुशूसन मुंहिंजे ऐं नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी। अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधोसीं महराज नबी ऐं महराज जी राति जॾहिं इंसान खे नसीब थिए थी, यानी असीं सभु ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे एतिरी ख़ूबसूरत एतिरी भलारी ऐं एतिरी नसीबनि वारी राति पाण सभिनीनि खे नसीब थिए थी। चवंदा आहिनि त रब जे दर ते जेको आहे न इंसान जी नियत जेका आहे न उहा काउंट कई वेंदी आहे। ऐं थोरी बि इबादत करियो दिलि सां करियो ऐं टुटल फुटल इबादतुनि खे क़बूलियत जी जेका दुआ आहे न उन दुआ में तव्हां शामिलु कयो त यकीनन रब एतिरो त रहमान आहे, एतिरो त रहीम आहे जो कंहिंखे रुसवा करे इहो माना सुवालु पैदा थिए ई नथो। असीं छा बि करियूं पोइ बि ॾिसो असांखे मानी मिलंदी आहे, असीं छा बि कयूं असांजी जेका आहे न उञ पूरी थींदी आहे, असीं छा बि करियूं असांखे निंड वरी बि नसीब थींदी आहे। त रब रहीम आहे, हुन रब जो जेको दर आहे न उहो तमामु वॾो हिकिड़ो दर आहे जिते इंसानु पंहिंजी नंढियूं नंढियूं इबादतूं करे जॾहिं रब खां घुरे थो त उहो यकीनन ॾिए थो ऐं बेहिसाब ॾिए थो। नाज़रीन प्रोग्राम में नंढे ब्रेक खां पोइ वापसि थिया आहियूं ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। ऐं टपाल मेज़बान में हीउ जेको जश्न जमालो शो थिए थो इन में तव्हां पंहिंजा पसंदीदा होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे बि ॾिसी सघो था। उनखां अलावा टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। नाले मिठो मैसर साहब असांजे प्रोग्राम में पाण जनाब मौजूदु आहिनि। अच्छा नाले मिठो मैसर साहब अव्हां जूं नातूं असांजे घर में बि ॿुधंदा अथव ऐं मां तव्हांखे ॿुधायां त सुबुह जो जॾहिं शुरूआति थींदी आहे न सुबुह जो वक़्तु त असांजी अम्मा जी आदत आहे हिकिड़ो पहिरीं त हेॾो वॾो असांखे यादि आहे नंढा हूंदासीं स्कूल वेंदा हुआसीं त अहिड़ो असांजो नाना जो रेडियो हूंदो हुओ, हुन में वाइज़ बि हलंदा हुआ ऐं असांजो नाना साईं जेको आहे न उहो ज़िंदगी जे पंहिंजे आख़िरी स्टेज में नज़र उन्हनि जी कान पवंदी हुई त पोइ वाइज़ वग़ैरह ॿुधंदा हुआ। ऐं नातूं मूंखे यादि आहिनि त इहे जेके तव्हां बि पढ़ंदा आहियो मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहिनि त इहे पुराणियूं पुराणियूं नातूं हलंदियूं हुयूं ऐं अॼु ॾींहं ताईं बि नंढिड़ो हिकिड़ो जेको आहे न उहो रेडियो आहे ऐं असांजी अम्मा नातूं ज़रूरु ॿुधंदी आहे, टीवी कोन लाहींदी आहे न को मोबाइल ते ॾिसंदी आहे, आदत माना हिकिड़ी आहे सुबुह सुबुह जो नातूं असां ज़रूरु ॿुधंदा आहियूं। सो इहो बि हिकिड़ो रीज़न आहे त हिकिड़ी चाहत हिकिड़ी मोहबत ज़रूरु आहे ऐं दिलि सां ॿुधंदी आहियां। सो मां वधीक टाइम नथी वठां, कुझु तव्हां खां ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आयो जाथे अरबी अखियुनि ठारो आहे मथे उन जगह खां वतन को बि कोन्हे। आयो जाथे अरबी अखियुनि ठारो आहे मथे उन जगह खां वतन को बि कोन्हे। थियो नूर नाजुल अमा आमिना घर उन्हीअ खां मथे ॿियो सहन को बि कोन्हे। आयो जाथे अरबी अखियुनि ठारो आहे मथे उन जगह खां वतन को बि कोन्हे। सिंगारियल संवारियल आयो सुहिणो साईं जशन जंहिंजा हलंदा अचनि हे सीताई
जशन जंहिं जहलंदा अचन हे सीताई हुजे काज कंहिंजो या मेलो दुनिया जो पर मीलाद जहिड़ो जशन को बि कोन्हे थियो नूर नाज़िल अमा आमिना घर उन्हीअ खां मथे ॿियो सहन को बि कोन्हे आयो जाथे अरबी अखियुनि ठार आहे मथे उन जॻह खां वतन को बि कोन्हे जिथे नूर बरसे उहो आ मदीनो उते आशिक़नि जो त ठरंदो असीनो उते इश्क वारनि जो ठरंदो असीनो धरतीअ सॼीअ जी हिते भेट ठहंदी न धरतीअ सॼीअ जी हिते भेट ठहंदी न धरतीअ सॼीअ जी हिते भेट ठहंदी सजण जे चमन जा चमन को बि कोन्हे आयो जाथे अरबी अखियुनि ठार आहे मथे उन जॻह खां वतन को बि कोन्हे जेका दिल थी तड़पे मिठे मुस्तफ़ा ले जेका जान हाज़ुर आ नूरे खुदा ले जेका जान हाज़ुर आ नूरे खुदा ले सामीअ जे अंदर नाहे जान गरंदी मथे उन जे मन खां मन को बि कोन्हे सामीअ जे अंदर नाहे जान गरंदी मथे उन जे मन खां मन को बि कोन्हे थियो नूर नाज़िल अमा आमिना घर उन्हीअ खां मथे ॿियो सहन को बि कोन्हे आयो जाथे अरबी अखियुनि ठार आहे मथे उन जॻह खां वतन को बि कोन्हे हिते रोज़ चोरियूं हिते रोज़ धाड़ा मगर मुस्तफ़ा वटि जे गुज़रल दिहाड़ा मगर मुस्तफ़ा वटि जे गुज़रन दिहाड़ा पयूं पट ॾईया इहा ॻाल्हि प्यारा त हिन दर खां वध बस अमन को बि कोन्हे थियो नूर नाज़िल अमा आमिना घर उन्हीअ खां मथे ॿियो सहन को बि कोन्हे आयो जाथे अरबी अखियुनि ठार आहे मथे उन जॻह खां वतन को बि कोन्हे मनाले मिठा छा लिखां शान बरतर
महेसर मुरसल जो थियो मान बरतर महेसर मुरसल जो थियो मान बरतर हदीसूं हबीबन जूं सब बारकल्ला तवद तन खां कहीं जो सुखन को बिकोने थियो नूर नाजुल अमा आमिना घर मथे ॿियो उन्हीअ खां सहन को बिकोने आयो जाथे अरबी अखिन ठार आए मथे उन जग खां वतन को बिकोने सुभान अल्लाह बेशक बेशक इलाही खूबसूरत नातिया कलाम इलाही ताज़ो ही लिखियल आहे कल्ह टियों ॾींहुं लिखियो आहे इहो सुभान अल्लाह तमामु खूबसूरत तमामु सुठो छा कैफ़ियत हुई नाले मिठा साहब बसि हाणे साईं करीमनि जी सना हुजे असांजे असांजे नाचीज़नि जो जेको आहे सो आवाज़ हुजे या ड्यूटी हुजे असांजो त हिकिड़ो लफ़्ज़ जेकॾहिं अगामी पवे त असांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जूं सभु भलायूं काफ़ी बेशक बसि मालिकनि जे शान में को हिकिड़ो लफ़्ज़ अगामी पए त असांजे लाइ गंज आहे जो असांजो वालिद साहिबु पंहिंजी सॼी ज़िंदगी करीमनि जी नातूं पढ़ियूं ऐं अॼु ताईं बि अल्हम्दुलिल्लाह असां त ईअं था महसूसु कयूं त बाबो साईं सां गॾु घर में मौजूदु आहे इहो महसूसु ई न थियो आहे त को बाबो साईं दुनिया छॾे वियो इहो हिननि जी लफ़्ज़नि जो मक़बूलियत जो हिकिड़ो नमूनो आहे जो सिंधन कलाम एॾो मक़बूल आहे ऐं आका इनामदार अड़ियनि जे आधार यतीमनि जे यार वटि मक़बूल आहे जो अॼु बि माना केतिरा ई खोड़ सारा नातख़्वान जेके उन जे माना शाइरीअ जा हाफ़िज़ आहिनि ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे ऐं केतिरा ई मशहूरु नातख़्वान असां वटि जेको आहे न गुलाम नबी मैसर साहिब जिन जी शाइरीअ जा हाफ़िज़ असां वटि मौजूदु आहिनि ऐं जेको दिलि सां ऐं चाह सां पढ़नि था ऐं ॿुधंदड़नि खे बि एतिरो सुरूर नसीबु थींदो आहे जो महफ़िल मची वेंदी आहे वॾा वॾा नातख़्वान मूंखे चवंदा आहिनि साईं हाजी साहिब जो कॾहिं असां नात नथा पढ़ूं न त असांजी महफ़िल माना अधूरी थी वञे पर जेकॾहिं असां माना हिकिड़ो टाइम जे किलत खां 2 नातूं पढ़ी था वञूं जेको टाइम आहे पर जेके उहे माना माण्हू वेठा आहिनि न उते महफ़िल में त मैसर साहिब जो त शेर पढ़े वई कोन हाजी साहिब जा त 2 मिसरा पढ़ो न माना इहा हिकिड़ी हुनजी मोहबत जो मक़ाम आहे हुनजी लफ़्ज़नि जी मक़बूलियत जो मक़ाम आहे बेशक बेशक जो माना सम्झो 23 साल बाबा साईं खे 26 साल थियो आहे 2000 में बाबा साईं दुनिया मां माना पंहिंजो जेको आहे फानी दुनिया मां लाॾाणो करे विया पर 26 सालनि में मां बिलीव कंदो त कॾहिं बि महसूसु न कयो आहे त बाबो साईं को गुज़ारे वियो असांखे ईअं जिस्मानी तौर ते असांखां जुदा आहे पंहिंजे वॾनि खे यादि कबो आहे ऐं अव्हांजा बाबा साईं जेको आहे सो हर दुआ में उहे जेको आहे न शामिल ज़रूरु आहिनि हर महफ़िल में उहे शामिल ज़रूरु आहिनि ऐं असांसां मोहबत मूंसां त हुनजी एतिरी हुई जो पाण मूंखे माना मारूफ़ करे विया शहरनि में मुंहिंजा नाला विझी करे माना किथे किथे अहिड़े नमूने सां खोड़ अहिड़ा गज़ल अहिड़ियूं काफ़ियूं जंहिंमें माना मुंहिंजी या पंजतन पाक जे शान में जेके मिसाल जी ॻाल्हि जेको आहे सो जेके क़सीदा लिखियनि या कोई अहिड़ी शाइरी कयनि उन में बि मूं जेको नाचीज़नि जो नाम ॻणाए विया न मूं ॿुधो आहे मुंहिंजो बचड़ो नाले मिठो सो इन तरह तव्हांजो ज़िक्र बिल्कुलु उन्हनि जे जेको आहे न लफ़्ज़नि में मौजूदु आहे ऐं वालिदैन जी जेका मोहबत आहे उन्हनि जी चाह आहे उन्हनि जी जेका दुआ आहे उहा इंसान खे यकीनन कामयाबु बणाए थी ऐं अव्हां माशाअल्लाह मां हमेशह तॾहिं तव्हांखे चवंदी आहियां त मुंहिंजे लाइ बि दुआ कंदा कयो ऐं मां पंहिंजे फैमिली मेंबर्स जे लाइ बि चवंदी आहियां पंहिंजे अम्मा बाबा लाइ बि पंहिंजी दुआनि में आमीन आमीन अम्मा बाबा लाइ सभिनीनि जे लाइ पंहिंजी दुआनि में ज़रूरु यादि कंदा कयो जन जन जा बि वालिदैन आहिनि जेके पाण माण्हू आहिनि असांजे प्रोग्राम खे ॾिसनि था ऐं मुंहिंजे प्यारे आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहबत कनि था अलाह साईं सभिनि जे दिलनि खे मुनवर बणाए आमीन आमीन नाले मिठो साहिब वक़्त जो घड़ी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि तव्हां खां आख़िर में असां मैसेज वठंदासीं छा मैसेज ॾींदव मैसेज बसि इहो ई आहे त माना ज़िंदगी हिकिड़ी मुख़्तसर लम्हा आहिनि कुझु जेके असांखे मिलिया आहिनि ऐं इन्हनि जो वरी कुदरत जा ॾाढो जवाबदेह थियणो आहे कोशिशि कयो पंहिंजे ज़िंदगीअ जे जेको कारवां वार आहे उन में इंसाफ़ पसंदि थियो नाइंसाफ़िन खां थोरो पासो कयो छो जो नाइंसाफ़िन सां कंहिंजी दिलि नाराज़ थी पए त सम्झो पोइ इहो ॾोह वॾो आहे तमामु
इन जो को अज़ालो कोन्हे को सही, कोशिशि ॾाढो कयो सुठो मैसेज। माण्हुनि जे दिलनि खे ख़ुशि रखो। इहा हिकिड़ी वॾी सुहिणी ऐं तमामु हिकिड़ी बहितरीन जेका नेकी इहा ई आहे। तमामु सुठो मैसेज, माण्हुनि जूं तमामु दिलियूं तव्हां ना माना ख़ुशि हुजनि। जी बिल्कुलु, इलाही सुठो मैसेज, इलाही ख़ूबसूरत अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां, मौक़े जी मुनासिबत जे हवाले सां ॾाढो सुठो मैसेज। ऐं नाले मिठा साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां आया आहियो, तव्हां ईंदा आहियो त जुमे जो प्रोग्राम हमेशह ॾाढो सुठो ख़ूबसूरत जी इट्स प्लेजर फॉर मी त तव्हां हिते मौजूदु हूंदा आहियो। ऐं असांजे लाइ हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे यकीनन अव्हांजी मौजूदगीअ में हिकिड़ो सुठो हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम पंहिंजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचाए सघियासीं। एंड क्रेडिट गोज़ टू माई इंटायर टीम। नाज़रीन हींअर मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान नाले मिठे मैसर साहिब खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव। ऐं जॾहिं महराज जी ॻाल्हि कयूं था, महराज नबी, त यकीनन अव्हां बि पंहिंजी इबादतुनि खे वक़्तु ॾींदव ऐं पंहिंजी इबादतुनि खां पोइ दुआउनि में ज़रूरु असांखे यादि कजो। ऐं हिन पूरे प्रोग्राम सां जंहिंजो साथ मौजूदु रहियो उन्हनि खे आख़िर में ज़रूरु यादि कंदासीं। नाज़रीन, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़ुहैब चांद ऐं राजा मेमन खे ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान मूंखे ॾींदव इजाज़त। अल्लाह निगहबान।